Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मश्किरन जो गोट तई सेठियाणी लालूअ जो को बुढ़ो न आहे मां सभु कुझु सम्झां पियो ॿुधां बि पियो बसि लाटरीअ जी ख़ुशीअ में होश विञाए वेठोसि कुझु चई न पियो सघां ॻाल्हाए न पियो सघां बची वई धनु पर हिकिड़ो ॾुख अथमि छाजो मुंहिंजे बचण जो न तुंहिंजे बचण जो न लाटरीअ जी टिकेट लालूअ जे हथ में अचण जो पर मूंखे त कावड़ वल्लो थिया घोबाटे मवालीअ ईंदड़ जुमन थिया जेके लालच में अची मुंहिंजो मरण विसारे पंहिंजे पंहिंजे हिसे वठण में मसरूफ़ थी विया हाणे त ख़बर पए ई न त तुंहिंजी हैसियत केतिरी आहे ॻाल्हि हैसियत जी न आहे सेठाणी लालच बुरी बला आहे पैसो वॾी कुती शइ आहे भाउ खे भाउ सां विड़ाए छॾींदो आहे पैसो पुटु पीउ सां विड़ी पवंदो आहे पैसनि जे ख़ातिर मां त वरी बि कंहिंजो माइट न आहियां एतिरा पैसा ॾिसी केरु कूड़ न ॻाल्हाईंदो जेकॾहिं तूं बि हिन जाइ ते हुजी हा न तूं बि मुंहिंजो मौत विसारे हिननि पैसनि जे लालच में अची वञी आहे सेठाणी मूं सभिनी खे माफ़ कयो छा बसि अथई सेठ धनु इन आदतुनि जे करे त अकेलो आहियां न मूंखे वणंदो आहे तोखे त ख़बर आहे न सेठियाणी सिर ॾींदी आहे पर सुर कंहिंखे बि न ॾींदी आहे अफ़सोस इहो आहे मूंखे तोखे सिर बि ॾिनुमि सुर बि ॾिनुमि पर क़दुरु कोन कई तव्हां भई हिते हुते केरु आहे हुते हुते काथे साहब हुते जिते मां तव्हांखे छॾे आयो हुउसि हाँ उते सेठानी मौजूद है अरे तव्हांजो दिमाग़ ख़राबु आहे छा हिकिड़ी लाश सां गॾु हिकिड़ी ज़ाइफ़ां खे अकेलो छॾे आयो माई जो हा न फाटी पवे साहब पहिरीं ॻाल्हि त सेठियाणी पाण माण्हुनि जा हा फाड़ींदी आहे साहब सुतली हाणे सेठ धनु लाश न आहे रहियो हाँ अरे सेठ धनु खे दफ़न करे आयो छा ओ चरिया लाश जी डीएनए रिपोर्ट आई ॿियूं बि कुझु रिपोर्टूं वठणियूं साहब सेठ धनु जिंदा है जिंदा हाँ ऐं हू लाठीअ जी ख़ुशी में कुछ टाइम बेहोश थी वियो वाह 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 इहो त कमाल थी वियो साहब सुतली तव्हां कहिड़ो कमाल ॾेखारिया आहियो लालू वारी 50 लख जी लाटरी मिली पर सड़ी बि वई कंहिंखे कुझु कोन मिलियो ऐं हा सुठो थियो जो लाटरी टिकट सड़ी वई छो जो हुन में हिसेवार ऐं भाईवार एतिरा हुया जो हर कंहिंजे हिसे में 100 बि कोन अचिया हर किस्म जी मिठाई मिलेला पाण में मिठाई हली शेतव मिठाई खाओ अधा मिठाई वो जवान आहे जो मिठाई खाए मवाली कहिड़ी ख़ुशीअ में पियो मिठाई विराई या पोथो ॿुधायां फिलहाल तूं मिठाई खा खण पंहिंजा तरह सां हा मवाली हे मिठाई असां कोडी खेड़ी थई ना सवाल न कर बाबा तूं खा मवाली सॼी बोर लॻी पिया खाऊं छा बाबा सॼीअ खे तूं छा कंदे पेट में वञण खां पोइ सभु शइ पाणे कचूंबर थी वेंदी आहे न तूं खाई त ॾिस न हा खाऊं था हलिया वलिया तूं बि मिठाई खा कहिड़ी ख़ुशीअ में विलायतीअ जे गिरफ़्तार थियण जी ख़ुशी में छा उन खां बि वॾी ख़ुशी आहे बाबा तूं खा वलू तूं बिन मां ज़री खण भला छो न लड्डू आहे पिस्तो आहे बादाम आहे दलाचा आहे पक विलायती मिठाई हम सब तो कहिड़ी ख़ुशीअ में असां सभु मिठाई खाराए रहे ख़ुशी त का बि कोन्हे बाक़ी थोरो ॾुख अथमि मवाली ॾुख में त माण्हू रोअंदा आहिनि तूं रोअण जे बदिरां मिठाई पियो विराई कहिड़ो अथई जो ॾुख में मिठाई पियो विराई ॾुख इहो अथमि त सेठाणी अॼु मूंखे आसरो ॾिनो हो त अॼु राति मां तोखे चिलकणी जो संग ॾेई थी छॾियां बसि इहो ॾुख जो थियो मूंखे पोइ मूं ॾुख खे ख़ुशीअ में तब्दील करे डुकंदो मिठाई वठी आयो मिठाई वठी घर में जो त सेठाणी सुती पई आहे सफ़ा फड़ लॻी मूं तो हली पई अलाए छा पर थोरा घोंघर हाणे पई मूं तो जागे बि कोन थी बाक़ी छुतल आहे पोइ मूं तो इंतज़ार थो कयां पोइ मूं वरी गुंजीअ जे मथां वञी हेठि मिठाई लिकाए रखी मां बसि करे सुबुह बि थींदो न नेठि पर कंहिं महिल जो अखि मुंहिंजी खुले त ॾिसां त हे दख बिलो आहे मिठाई जे मथां बीठो मिठाई खे चेॿारा वेठो ॾिए पोइ मूं चयो करे छा थो वरी बि ॾिसांसि आस्ते मार पे बूथ विधुसि पोइ त लिबड़ा जीअं न गारो ठहंदो आहे ईअं ई वेही मिठाई सां चट कयईं हा वरी बि ॾाढी आई मूं चयो ॿिले खे मारे छॾियां पर असासी आहे छा मारियांसि माण्हू बि खाए हा ॿिले बि खाधो ॻाल्हि त साॻी आहे न पोइ जेको चरो बचियो मूं चयो भले तव्हां बि दोस्त हो तव्हां बि खाओ
तव्हांजे वात में ठहे थो बिलो वरी मोट भरे मुछड़ खे हयो फिरंदो पियो थिए मूं चयो अहिड़ा पंज ठोके पकिड़े रोड़े बूथ त उहो बि हिन में मिलायो मांसि तूं चो भले संगत खाए न बिलो छो खाए न न हूअं तव्हां छा था सम्झो तव्हां एॾा भला हो जो मां तव्हांखे मिठाई खाराईंदुसि पर मूं चयो हराम थी वञे तव्हांजे पेट में वञी हराम थी वञे खेर आहे वञी भली खाओ मजबूर आशिक मजबूर केॾो बि कंधार हुजे है मजबूर आशिक मजबूर केॾो बि कंधार हुजे गोबाटा जीव चवाए मूंखे ॾिसी अॼु छो न चई त अखि में आसणा अखि में सेठाणी अॼु मुंहिंजी इहा अखि उथी पई आहे पोइ विहारेसि न मुंहिंजो मतिलबु आहे अखि ख़राब थी पई आहे सॼी पिचन सां भरी पई आहे सुबुह खां वठी साफ़ करे करे थकिजी पियो आहियां हिकिड़ो किलो कढां थो त ॿियो जमो थी थो वञे ॿियो कढां थो त टियों जमो थी थो वञे मतिलबु आहे त अलाए सालनि जो को ढूंढ अलाए छा गोबाटा हिकिड़ी मुंहिंजी सलाह वठ इहा अखी कढराए छॾ किनी आंगुर वढी चल वाह जी सजणा सेठाणी इहा अखि कढराईंदुसि त कंहिंखे वणंदुसि तोखे भला वणंदुसि हिन उमिरि में वणी तूं कंदे बि छा सेठाणी ॻाल्हि ॿुधो तुंहिंजा उमेदुनि ते क़ाइमु आहे मन तूं में को पाखन रहम जो अची वञे तोले जी बि उमेद न रख उॾाइण त इहे तारा कढी कावन खे न ॾेई छॾिजांइ छो त सेठियाणी सिर ॾींदी सुर न ॾींदी ऐं सेठाणी रख लाल ते पहिरियों तोखां सुर वठंदुसि पोइ तुंहिंजो सिर बि मां खणंदुसि छा ॿिली छा जुलाब सेठाणी ॻाल्हि ॿुधो मिसाल त कोन ठहियो मां ॿिली न आहियां पर ॿिलो आहे मियाओ जे आए ॿिलो त कयां थी ॿिलो ॿिलो कंदी आहे त कुर्ब थींदा तुंहिंजे बचनि खे बि दुआऊं कंदुसि ऐं जे कुर्ब करी न हिन कुठल ते त इहे पेर धोई पीअंदुसि मां बिलो उहो कोन थी चवां ज़हर ज़रिए वारो बिलो थी चवां ॾीदी सां हिकिड़ी चपटी वञी पवंदे कबर में उते पियो कलाम ॻाईंदे छा थी करी बस करे सुम बुखार में भी ज़बान बंद कान थी चई पर तू मूंखे छो थी लोडी ॻाल्हाए घटि माण्हू खे बुखार थींदो आहे त घटि ॻाल्हाईंदा आहिनि ऐं तूं बुखार में अञा बि घणो ॻाल्हाइजे पोइ मूंखे लोडी छो थी हीअ बा आहे का पीखे जी पट्टी कोन्हे जो पती लोडी अम्मा छा चयो डॉक्टर कुछ भी न बस दवा ॾिनई जे त कल्ह के मच्छर चक लॻो आहे अम्मा बाबे खे मच्छर जो चक पोइ बुखार त मच्छर खे थियण खपे बाबे खे बुखार छो थियो आहे उहो त मच्छर ई ॿुधाए सघे थो न पर तूं बाबे खे छो पी लोडी डॉक्टर चयो आहे छा डॉक्टर चयो आहे त बाबे खे लोड हा डॉक्टर चयो हिन खे लोडे लोडे पोइ दवा पियारीसि अम्मा डॉक्टर बाबे खे लोडण जो कोन चयो हूंदो दवा जी लोडण जो चयो हूंदई जो हीअं सूबेदार सुतली तो विलायती ऐं ढोलीअ खे गिरफ़्तार करे मूंखे ख़ुशि करे छॾियो तव्हां ख़ुशि भली हुजो पर मूंखे ॾाढो अफ़सोस आहे लखनि करोड़ जा केस था हल कयूं न चांहि न पाणी न बीड़ी न सिगरेट आहे कुझु त हुजणु घुरिजे न हलो जी 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 केरु हा हा सूबेदार बीठो आहे हा हा चवांसि थो हा बिल्कुलु बिल्कुलु ख़ुदा हाफ़िज़ अरे हे छा करे छॾियई वाह वाह सूबेदार तो ये पानी पी छॾियो हिन में बाबा कुत्ता मार दवा पियल ही रात जो रुगो था कुत्ता भौंकर मुंह गोबाटे के चो त दवा वठी शीशे में हे मां मिक्स थी वञे त वञी कुत्तनि खे ॾियां अरे काॾे इते ई मर न वरी छा थाणे ते मरंदे या सोना माण्हू सॾड़ा लपण जा लिचकन
दोस्तो ही शेर मुझे पील क्यों आ तो मां इन कर तो गाया त अगे पो दुनिया के खबर पए त बाबो गोबारो भी शायर आ सुना मानू सनड़ा लपड़ जा लिचकन गालाइन था गोठ में जण कुता था भौंकन सुमन था सवड़ में जण गधा था लेटन एड़ा यार कजन जेके लेट लेट फाको कन होड़े अदार डबकरी में डूम डूम दोस्तों बिस्मिल्लाह अल्लाह ओ बाशू डेडी वाछो फिरी वेंदई मोहतरमा वेही गाला उथियाओ बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह शुक्र थियो मुंहिंजा मौला जिन जो घर आ उहे मिले वांगुरु अखियूं पटियूं जागनि था जेके धारिया उन्हनि जी हालत अञा थी भागा एॾो बेसुरो पियो ॻाए जो मूंखे निंड मां उथणो पियो इहे सुरहन अंदर मां जेके निकिरनि था तव्हांखे जाॻाए बेदार करे दुनिया में ॿाहिरि ठाणनि त ॿुधो गोबा जी शाइरी ऐं मवाली जी ज़बानी अञा शेर पूरो कयां माफ़ कजांइ गलती थी वई मूंखे रुगो एतिरो ॿुधाए त अम्मा काॾे ॿाहिरि वई आहे छा घर में नज़र कान थी अचे हा पोइ वई हूंदी कंहिंखे ॾारो ॾियण मतलब छा सिंधी सही ॻाल्हि आहे ॾिकी माई आहे न को कंहिंखे सुर थीजे न कंहिंखे सुर थीजे जेको सुर थो घुरेसि हुन खां पैसा थी घुरे जेको सिर थो घुरे हुनखे सिर वाहे थी कढे हाणे हिन खां केरु घुरंदो सिर ऐं सुर ऐं वॾी ॻाल्हि ॿुधायां त इहा जेको बची थी वञे न इहा तुंहिंजे करे न त माण्हू पनीर फकियो था न हपऊं न करे वञनिसि मुंहिंजे करे कीअं मतिलबु आहे त तूं सुहिणी सेबती आहीं न हर को तुंहिंजो लिहाज़ थो करे सम्झ न ॻाल्हि खे वॾी ॻाल्हि ॿुधायां कंहिंसां कजांइ न आशिक इतिहाद जो चेयरमैन मिठल जेको अथई उहो त बाबा टटो थो वठेसि उहो चए थो त कंहिं महिल सिर खणंदोसांसि कंहिं महिल प्यालो न कराए छॾेसि अम्मा मिठल जो छा फिटायो आहे जो मिठल अम्मा के प्यालो कराईंदो न मिठल सां चङायूं कहिड़ियूं थियल आहिनि माणे जूं मिठल वाछू छिकींदो थो वठे जेकॾहिं मिठल सां भलो हलो आहे त हिन महिल ते मिठल जी शादी थी वञे हा अॻु जे ख़ुदा न खास्ता तव्हांजी शादी थी वञे हा त पोइ मां त तव्हां वाछू छिकींदो न मोगा मवाली मां त तोसां शादी हूअं बि कान कंदसि इहा ॻाल्हि पंहिंजूं अखियूं ऐं कन खोले ॿुधी छॾ छो जो मां जंहिंसां बि शादी कंदसि न पहिरियां मां उन खां इम्तिहान वठंदसि जॾहिं उहो इम्तिहान में पास थींदो न उन खां पोइ सोचींदसि त उन सां शादी कयां या न तूं हेड मास्टराणी सां इम्तिहान वठंदी आहे पर आशिक इम्तिहान ॾियण लाइ बि तयारु आहिनि न तूं रुॻी वठां इम्तिहान हा वठ पक छो कचो आजा हा थी बि सघे थो पढ़ियल लिखियल आहे चङो ठहियो हाणे चङो भला ॿुधाए गऊं खीर ॾींदी आहे कुकुड़ अंडा ॾींदी आहे हाणे इहो ॿुधाए त उहो कहिड़ो जानदार आहे जेके इहे ॿई शयूं गॾु ॾींदो आहे गऊं खीर ॾींदी आहे कुकुड़ अंडा ॾींदा ॾही केरु ॾही बि दुकान वटि ॾींदो हूंदो को जंहिं वटि ॾही जो थाल पियो हूंदो उहो ॾींदो ॾही नथी चवां बुड़ा मां थी चवां त इहे ॿई शयूं ॿई केरु ॾींदो आहे ॿुधाए न फासी पए न ॿई माना खीर बि अंडा बि इहे ॿई हिकु ई ॾींदो आहे हा न इहो त नथो थी सघे असां बि उमिरि गुज़ारी आहे दुनिया में ख़बर आहे सॼी हिकिड़ी शइ ॿई कम नथी करे सघे या अंडा ॾींदी या खीर ॾींदी आहे सोच न असांखे मुझा न अॼु ताईं अहिड़ो को बि जानवर मूं न ॾिठो आहे न मुंहिंजे कननि ॿुधो आहे न वरी असांजे पीउ ॾाॾे असां सां इहा ॻाल्हि कई आहे त को हिकिड़ो ई जानवर अंडा बि ॾिए ऐं खीर बि ॾिए ॿिन्ही जो पाण में विरहायल आहे हिकिड़ी शइ हिकिड़ो ॾींदो ॿी ॿियो ॾींदो मां चवां थी न त आहे हा ॿुधा केरु आहे दुकानदार न पोइ दुकानदार त माण्हू आहे न हा तो जानवर जी ॻाल्हि थी करे न दुकानदार ॾे तूं वेंदे सही आहे चवंदेसि मूंखे खीर ॾे त खीर बि ॾींदो चवंदेसि अंडा ॾे त अंडा बि ॾींदो पोइ उहो त दुकानदार त माण्हू आहे न जानवर त न आहे न त जानदार त आहे न अस्सलाम वालेकुम सेठ धनु वालेकुम अस्सलाम अच्छा ड्रिज न सेठ धनु तोखे कुझु बि न थींदो अरे हिन फिराइती ठग चोर खे छो हिते वठी आयो आहीं मां हिन जी शिकिल बि ॾिसण नथो चाहियां ओ बा हे ॾिस मां न्याणी मेड़ वठी आयो आहियां मूंखे माफ़ कर ही त सूबेदार सूतली आहे न्याणी किथे आहे बाबा साईं न्याणी ॿाहिरि बीठी आहे न्याणी हली आहे सेठ खे सलाम कर अस्सलाम वालेकुम आई बाहू बद
नालो अथम फरी ऐं ॻाल्हि कंदी आहियां खरी। सेठ साहब असां मञूं था त असां मश्करे जे ॻोठ वारनि सां फेराड कयो, कूड़ ॻाल्हाए तव्हां खां पैसा कढिया, पर असां सभु मजबूरीअ में कयो। कहिड़ी मजबूरी? सेठ धनुन जी मां बीमारी, जिंदगी में जेके मां पैसा कमाया सभिनी जी मां ते मूं ख़र्च कया, टको बि कोन्हे कूड़े ते न लथा। पर अफ़सोस जो अम्मा बची न सघी। फरी जी मां जो जेको लाश हो अस्पताल वारनि ॼण खां इनकार करे छॾियो, मिथू डीज़ल ते ॾाढियूं कई, मां न ॾिनमि। असांखे चयो त तव्हांजो 6,66,606 रुपया ऐं 6 आना बिल रहियलु आहे। 6,66,606 रुपया 4 आना 6 आना बि हूंदा न। हा, ऐं असां पंहिंजी जाइ खपाए अस्पताल जो बिल ॾेई करे मुंहिंजी मां जो लाश हासिल कयो। लाश हासिल कयोसीं, पर लाश न एम्बुलेंस वारनि रोकण घुरिया असांखां। बस पोइ त मूं पंहिंजे कननि जा सोना वाला ॾेई करे एम्बुलेंस वारनि खे पैसा ॾिना ऐं लाश घर पहुचायो। पोइ कबर जो ख़र्च, कांधपे जो ख़र्च, खैरात जो ख़र्च, टीजे जो ख़र्च, इहो हजमन जो भत, इहा देग चांवर बटालनि जो ख़र्च, इहो टमाटरनि जो ख़र्च, काठियुनि जो, इहो गॾे गाॾे जो ख़र्च, इहो सॼो कयोसीं। असां पिनण जहिड़ा थी वियासीं बाबा। इहा कहिड़ी फिल्म जी कहाणी था पिया ॿुधाए? इहा फिल्म जी कहाणी न, पर हक़ीक़त आहे सेठ साहब। कूड़ इन ये कहाणीअ ते 1947 खां वठी 1987 ताईं 250 फिल्मूं ठहियूं आहिनि। बस सेठ धनु, बस सीन वॾो थी वियो, लखनि करोड़नि जा केस था हल कयूं न, चांहि न पाणी न बीड़ी न सिगरेट आहे, चांहि जो वक़फ़ो कयो, पोइ वरी ॻाल्हायूं। चलो ये खबर ॿुधी अथई? मूंखे पहिरीं जी ख़बर कान्हे त ॿी जी वरी कीअं ख़बर पवंदी? पहिरीं खे छॾ, ॿी ॿुध। हल पहिरीं खे छॾियमि, हाणे तूं ॿी ॻाल्हि ॿुधा। चवनि था त भर वारे ॻोठ में राति जो ॾाइण थी अचे ऐं मर्दनि खे मुछुनि सो देखाई थी वञे। हूंदो न आहे, पर ॿुध, तो कॾहिं ॾाइण ॾिठी आहे? शादी खां अॻु में त कान ॾिठियमि, शादी खां पोइ रोज़ बि थो ॾिसां, मोह थी पवे, राति जो मंझंदि जो सुबुह जो। छा किना मां ॾाइण आहियां, तुंहिंजी नज़र घटि थी विया त मूंखे ॾाइण थो चवीं? इहो ॿुधा त मां छा खावां जो मुंहिंजी नज़र तेज़ थिए? गाह खा, जंतर खा, जोर खा। अरे गाह त जानवर खाईंदा आहिनि न। तॾहिं त चवां थो, ॿुध, जानवरनि खे कॾहिं चिश्मो पाईंदी ॾिठो अथई? जे गाह खाईंदी न, चिश्मे पाइण जी ज़रूरत ई कान पवंदी, ऐं अंधी थियण खां बची वेंदी। मां तोसां नथी ॻाल्हायां। मां वरी छा थो चाहियां, तूं मूंसां ॻाल्हा। गोबाटा ॻाल्हि आहे सिधी से। ड्रामे जी पहिरीं किस्त खां वठी आख़िरी किस्त ताईं तुंहिंजो मुंहिंजो जहिड़ो हलंदो रहो। हा, हाणे मश्करी छॾे कम जी ॻाल्हि करणु घुरिजे। कहिड़ी कम जी ॻाल्हि कयां? ड्रामे जी पहिरीं किस्त खां वठी हिन महिल ताईं का कम जी ॻाल्हि कई अथई? इन करे ई त आई आहियां। उहा ई चरियाप घर मां ई त आई आहीं, किन राणे वांगुरु 100 कोह पंधु करे उठ ते चढ़ी हेॾे आई आहियां। चयो मां न, अॼु मश्करी न कर, कम जी ॻाल्हि कर। जी कर, कम जी ॻाल्हि हूंदी त कम जी कान, मिड़ाई अजायो वेठी थी मथो हणे। हिन खां अॻ में जे तूं कम जी ॻाल्हि करे आ त असां ॿई सगरा हुजऊं हा। तूं मुंहिंजी ज़ाल हुजे, मां तुंहिंजो प्यारो मुड़ुसु हुजां हा, ऐं सॾिजां हा गोबाटो सेठाणीअ जो मुड़ुसु। मां भला वञा? न, कन बि बंद, ज़बान बि बंद। हाणे कन बंदि कंदे त ॿुधंदे छा? कन खोले रखो त जीअं मुंहिंजी ॻाल्हि कननि मां फिरी सिधो दिमाग़ ते वञी ठकायो करे, तॾहिं त सम्झ में ईंदई न ॻाल्हि। हाणे कर बि खणी ॻाल्हि। गोबाटा,
छोकिरी ख़ैर असां चिटकणी 25 सालनि जी थी वई ऐं ॾिठड़ खे मां संग ॾियण ई नथी चाहियां। मवालीअ सां छोकिरी पाण शादी करणु नथी चाहे पई। पोइ मां छा कयां? मां त पी जॾो आहियांसि। तुंहिंजी ॻाल्हि केरु थो करे पियो? पारूटीअ डबल रोटीअ जा किना कीड़ा। मां इहा ॻाल्हि थी कयां पई त चिलकणीअ जे लाइ 26 सालनि जो को सुठो सेबितो सुहिणो छोकिरो ॻोल्हे त शादी करायूं। 26 सालनि जो छोकिरो? हा हा ॻाल्हि त ॿुधो सेठियाणी, जेकॾहिं 26 सालनि जो छोकिरो मिसाल वटि नथो मिले त 13 जा 2 छोकिरा सही न आहिनि? मार ख़ुदा जी का पवई, दिमाग़ ख़राब थी वियो अथई छा? ॻाल्हाए छा थो पियो? तोखे त गिदुअ वञणु घुरिजे, हिते रहाइण जहिड़ो ई न आहे। तोखे ख़बर बि आहे त सेठियाणी सिर ॾींदी सुर न ॾींदी, पोइ बि उबटियूं ॻाल्हियूं थो करे पियो। नाहे कुर्ब सां ॻाल्हाइण जहिड़ो, वञी खॾ में पड़। एतिरी सफ़ाई पेश करण खां पोइ बि माफ़ नथा कयो त पोइ लाहियां बूट न पटको। पटको किथे थी? किन्नी छोड़ खणंदो अथई? वतन था मश्करनि जे ॻोठ जा ॿार तिरकंदा। विलायती, मां तव्हां जूं ॻाल्हियूं ॿुधी सम्झी वियो आहियां त तव्हां टाप जा ग़रीब आहियो। मथां वरी न्याणी बि गॾु अथई, इन करे मूं माफ़ कयोमांइ। बाक़ी तोते मश्करनि जे ॻोठ जा माण्हू ततल अथई। अहिड़ो हशर कनी आहे जहिड़ो नेब वारा गुज़रियल वज़ीरनि जो पिया कनि। महिरबानी सेठ धनु जो तव्हां असांखे माफ़ कयो। असांखे यकीन आहे त मश्करनि जे ॻोठ जा माण्हू बि असांखे माफ़ करे छॾींदा। सेठ धनु, असां ते हिकिड़ी ॿी बि महिरबानी कयो। वरी कहिड़ी? सेठ साहब, असांखे मश्करनि जे ॻोठ में रहण जी इजाज़त ॾियो। छो? वरी को ॿियो फिराड करण जी सोचे रहिया आहियो छा? न साईं, नालो अथम फरी ऐं ॻाल्हि कंदी आहियां खरी। असल में मश्करनि जो ॻोठ असांखे पसंदि अची वियो आहे। रुगो ॻोठ या माण्हू बि? न साईं, माण्हू त भला आहिनि, पर असां हिते रहण जो इरादो कयो आहे। तो जहिड़ी शइ हिते रहे त ॿियो असांखे छा खपे? सेठ साहिब, मुंहिंजो ख़्याल आहे त हिननि खे ॾितल ऐं सुघड़ वारो जेको घर आहे उहो ॾियो। खाली पियो आहे न, हर भुर जिन कब्ज़ो करे वेंदा। हा बाबा हा, बसि तव्हांजो बंदोबस्तु कयूं। वॾी महिरबानी डीज़ल। लालू मक्खण खाईंदे? अब जो चिलकणी ताड़ में आहे कोने मक्खण का था जो। अम्मा चवंदी आहे त ॻोठ जे हिक घर में वञी मक्खण पीनी आहे। मुंहिंजो मतिलबु आहे त वठी अच। इन जे करे मां रोज़ ॻोठ जे हिक घर में वञी थोरो मक्खण वठी ईंदी आहियां। हे ॾिस, हे पूरी दॿली आहे न, या पूरी भरियल अथई मक्खण सां। खाईंदे? बुझ मासी सेठाणी एतिरो मक्खण काॾे कंदी, पाण खाईंदी आहे? न हाँ, पक बुसरी बचाए खाईंदी हूंदी। नको बाक़ी जा मक्खण खे कियो करे ढुक भरींदी आहे छा? न बिल्कुलु न। पोइ एतिरो मक्खण मासी सेठाणी कंदी छा? असां खपाईंदा आहियूं। असां एतिरो मक्खण खपाईंदा आहियूं न, जिनकी पंहिंजूं मेयूं आहिनि न, उहो बि एतिरो न खपाईंदा हूंदई। ख़बरदार, हिन खां वधीक हिकिड़ो अखर बि न आहे तव्हां ॿिन्ही खे ॻाल्हाइणो। ऐं तोखे त मां छॾींदुसि कोन पुट। घटि न थींदई। हा, हिनखे छा ॾिसां छा आहे? ड्रामा सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ जा तमाम एपिसोड हाणे ॾिसो HD क्वालिटी में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।